अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं फ्रैक्शन जंहिंखे सिंधीअ में चइबो आहे अणपूर। अॼु पढ़ंदासीं हिन जी डेफिनेशन ऐं अणपूर छाखे चइबो आहे ऐं उन खां बाद में असां पढ़ंदासीं टाइप्स ऑफ फ्रैक्शन जेके मां हिते मैंशन कया आहिनि। टोटल आहिनि 7 जेके बेसिक लेवल ते पढ़ाए वेंदा आहिनि। त फस्ट ऑफ ऑल ॾिसंदासीं त फ्रैक्शन चइबो छाखे आहे। अहिड़ो वैल्यू जेको असां अपॉन फॉर्म में लिखी सघूं उनखे चइबो आहे अणपूर। हाणे तव्हां वटि को बि नंबर हुजे, फ़र्ज़ु कयो 2/3 आहे, मूं वटि हे नंबर आहे, सही आहे। हीअ मूं वटि अणपूर आहे। छो थो अणपूर चवां? इन जे करे छो त हे अपॉन फॉर्म में लिखियलु आहे। पोइ हीअ जेका बार आहे न ॿिनि नंबरनि जे विच में, हिनखे अपॉन चइबो आहे ऐं हिनखे पढ़िबो आहे 2/3। ठीकु आहे। ऐं सिंधीअ में हिनखे असां पढ़ंदा आहियूं 2/3। अहिड़ो नंबर जेको हिन शिकिल में लिखियलु हुजे उनखे असां अणपूर चवंदासीं, सही आहे। जेकॾहिं ॿियो एग्ज़ाम्पल था वठूं, असां वटि 2 आहे, सिर्फ़ु ख़ाली 2 आहे, हे असांजो फ्रैक्शन आहे या न? हीअ असांजो फ्रैक्शन न आहे। छाजे करे? फ्रैक्शन लाइ लाज़मी आहे त उहो नंबर अपॉन फॉर्म में लिखियलु हुजे। हा 2 आहे, इनखे जेकॾहिं असां हीअं लिखूं हा 2/1, 2 या 2/1 ॻाल्हि साॻी आहे, ॿिन्हिनि जो आंसर 2 ई आहे। पर फ़र्क़ु छा आहे त हिते 2 ख़ाली हुयो, अपॉन फॉर्म में न हुयो। इन जे करे चयोसीं त हे असां वटि अणपूर या फ्रैक्शन न आहे ऐं हिते असां चऊं था त हे असां वटि फ्रैक्शन आहे। छाजे करे? छो त हे अपॉन फॉर्म में ॾिनल आहे 2/1। तव्हां वटि को बि नंबर हुजे, बसि ॾिसो जेकॾहिं अपॉन फॉर्म में आहे त चओ फ्रैक्शन आहे, जेकॾहिं अपॉन फॉर्म में न आहे त उहो बि फ्रैक्शन न आहे। असां वटि 10 आहे, हे असांजो फ्रैक्शन न आहे। 11 आहे, ईअं ई को बि नंबर हुजे असां वटि त उहो फ्रैक्शन कंसीडर न कयो वेंदो। छाजे करे? त हे नंबर्स जेके आहिनि असांजा अपॉन फॉर्म में न आहिनि लिखियलु। पर ॿी जॻह ते जेकॾहिं असां ॾिसूं था 1/2 आहे, 3/2 आहे, ठीकु आहे, 10/12 आहे, त हे जेके असां वटि नंबर आहिनि हे फ्रैक्शन्स आहिनि। छाजे करे? हे अपॉन फॉर्म में लिखियलु आहिनि, सही आहे। हाणे अचो त ॾिसूं अणपूर जा टोटल 2 हिसा थींदा आहिनि। हे जेको अणपूर असां लिखियो आहे हिन जा थींदा आहिनि 2 हिसा। हिकु हूंदो आहे मथियों हिसो, ॿियो हेठो हूंदो आहे। त हिनखे ॿीहर था हेठि लिखूं 2/3, ठीकु आहे। त ॾिसंदासीं हाणे त मथे हिसे जो किरदारु छा हूंदो आहे, हेठे हिसे जो किरदारु छा हूंदो आहे। पहिरियों त इहो ॾिसो, मथे हिसे खे असां सिंधीअ में चवंदा आहियूं अंश ऐं हेठे हिसे खे चवंदा आहियूं छेद, ठीकु आहे। ऐं इंग्लिश में छेद खे चवंदा आहियूं डिनोमिनेटर ऐं अंश खे चवंदा आहियूं न्यूमरेटर। हाणे असां असुल फ्रैक्शन जी डेफिनेशन ॾिसंदासीं त फ्रैक्शन असुल में चइबो छाखे आहे। हीअ त ख़बर पइजी वई त जेको अपॉन फॉर्म में हूंदो उहो असांजो फ्रैक्शन आहे, अपॉन फॉर्म में न आहे त उहो फ्रैक्शन बि न आहे। त हाणे असां ॾिसंदासीं अणपूर छाखे चइबो आहे, अणपूर जी डेफिनेशन। हिते त असां ॾिसी आयासीं त जेकॾहिं असांजो नंबर आहे अपॉन फॉर्म में लिखियलु आहे त उहो फ्रैक्शन आहे, जेकॾहिं अपॉन फॉर्म में न आहे त उहो फ्रैक्शन न आहे। हाणे ईंदासीं डेफिनेशन ते त अणपूर चइबो छाखे आहे। जॾहिं बि तव्हां हीअं अपॉन फॉर्म में काई शइ ॾिसो चओ त हे फ्रैक्शन आहे, ठीकु आहे। पर ज़हन में तव्हांखे इहो अचणु खपे त हे जेको वैल्यू अपॉन फॉर्म में लिखियलु आहे इहो रिप्रेज़ेंट थो करे कंहिं सॼे जे खयल हिसे खे, ठीकु आहे। फ़र्ज़ु कयो 2/3 असां वटि लिखियलु आहे त हे को न को हिसो थो ज़ाहिर करे कंहिं हिकु सॼी शइ जो। हाणे हिन जो मतिलबु छा आहे, उहा कीअं ख़बर पवंदी त सॼी शइ कहिड़ी आहे, उन जा घणा हिसा असां खयां आहिनि, उहा बि हिन अणपूर मां ई ख़बर पवंदी, सही आहे। त हेठी साइड जेका हूंदी आहे छेद, इहो असांखे ॿुधाईंदो आहे जेका टोटल शइ आहे उनखे केतिरा हिसा थियनि था, ठीकु आहे। त असां फिगर जे हिसाब सां हिनखे सम्झूं था। हीअ असां वटि टोटल शइ आहे, एग्ज़ाम्पल हे ई था हलायूं। हीअ असां वटि टोटल शइ आहे, छेद छा ॿुधाईंदो आहे त उन शइ जा घणा हिसा आहिनि। त हिन एग्ज़ाम्पल में असां वटि छेद आहे 3, त माना उन सॼी शइ जा 3 हिसा थींदा, ठीकु आहे। हिसा बि बराबरि थींदा, हे 3 हिसा असां वटि बराबरि अची विया। हाणे जेको मथियों वारी साइड आहे इहा ॿुधाईंदी आहे त इन बराबरि हिसनि मां जेके 3 बराबरि हिसा आहिनि उन्हनि मां खयल घणा आहिनि। त हिन एग्ज़ाम्पल में 2 खयल आहिनि, त ॿिनि खे असां हिते शेड कंदासीं।
हीउ छा आहे असांजो अणपूर। हिन छा ॿुधायो, हेठे हिसे ॿुधायो त हिकु सॼी शइ खे टोटल घणा हिसा थींदा आहिनि, त हिन एग्ज़ाम्पल में 3 हिसा आहिनि हिन सॼी शइ खे, उन्हनि हिसनि मां 2 खयल आहिनि असां वटि। ज़रूरी न आहे त जेकॾहिं 3 आहिनि त उन मां 3 खां घटि खयल हुजनि। अणपूर जो मतिलबु इहो न आहे। अणपूर जो मतिलबु आहे त टोटल असां वटि का शइ आहे, उन जा बराबरि हिसा आहिनि। जीअं हिते आहे, हिन जा 3 बराबरि हिसा आहिनि, उन मां हिते हिन एग्ज़ाम्पल में 2 खयल आहिनि, पर थी सघे थो 3 मां 3 खयल हुजनि, 3 मां 1 खयल हुजे, या ईअं बि थींदो आहे त 3 खां वधीक बि खयल हुजनि। उहे एग्ज़ाम्पल असां अॻिते ॾिसंदासीं। ॿियो एग्ज़ाम्पल था वठूं हिते ई 3/3। हे बि असांजो अणपूर आहे। छो त हिकु शइ आहे टोटल, सॼी शइ आहे। छेद छा थो ॿुधाए, उन शइ जा 3 बराबरि हिसा आहिनि, उन्हनि 3 बराबरि हिसनि मां 3 खयल हिसा आहिनि। मथियों हिसो छा ॿुधाईंदो आहे असांखे, अंश, त हिक शइ जा टोटल खयल हिसा घणा आहिनि। ठीकु आहे, त 3 मां 3 खयल आहिनि। हे बि असांजो छा आहे, फ्रैक्शन ई आहे। सही आहे। बसि अहिड़ो नंबर जेको अपान फॉर्म में लिखियल हुजे उनखे असां फ्रैक्शन चवंदासीं। पोइ थी सघे थो मथियां वारो अंश जेको आहे वॾो हुजे, छेद नंढो हुजे, जीअं 10/5 आहे, या छेद नंढो हुजे अंश वॾो हुजे, या ॿई बराबरि हुजनि। कीअं बि बहरहाल जेको अपान फॉर्म में लिखियल हूंदो उहो असांजो फ्रैक्शन आहे। सही आहे। हाणे ॾिसंदासीं टाइप्स ऑफ फ्रैक्शन। फ्रैक्शन जा टाइप घणा थींदा। फर्स्ट वन ते असां वटि प्रॉपर फ्रैक्शन। हाणे प्रॉपर फ्रैक्शन छाखे चइबो आहे, अहिड़ो फ्रैक्शन जंहिंमें अंश जेको आहे उहो छेद खां घटि हुजे। अंश जो जेको वैल्यू आहे छेद खां घटि हुजे। हीअ असां वटि अंश आहे, हीअ छेद आहे। त प्रॉपर फ्रैक्शन छा थो चए, त जेको हे मथां वारो हिसो आहे इहो हिन हेठे हिसे खां घटि हुजे। त उन जो एग्ज़ाम्पल असां खणूं था 1/2। हीअ असांजो छा आहे, प्रॉपर फ्रैक्शन आहे। छाजे करे, त मथियां वारो जेको हिसो ॾिनल आहे उहो हेठां वारे हिसे खां छा आहे, नंढो आहे। 5/6 आहे। हे बि ॾिसो, छेद हिन जो वॾो आहे ऐं अंश हिन जो नंढो आहे। 10/12। ठीकु आहे, त हे बि असां वटि प्रॉपर फ्रैक्शन आहे। प्रॉपर में मतिलबु आहे त असां वटि अंश जेको आहे मथियों पार्ट हेठे पार्ट खां नंढो हुजे, त उनखे असां प्रॉपर चवंदासीं। ॿियो असां वटि काइंड आहे हिन जो इम्प्रॉपर फ्रैक्शन। हाणे इम्प्रॉपर फ्रैक्शन छाखे चइबो आहे, जंहिंमें अंश माना जेको मथियां वारो पार्ट हूंदो उहो हेठां वारे खां या त वॾो हूंदो या मथियां वारो हेठां वारे जे बराबरि हूंदो। फॉर एग्ज़ाम्पल असां वटि आहे 12/6। हाणे हिन एग्ज़ाम्पल में ॾिसो, मथां वारो जेके साइड आहे 12 उहा वॾी आहे 6 खां, माना अंश असांजो वॾो आहे छेद खां, त हिनखे छा चवंदासीं, इम्प्रॉपर फ्रैक्शन। जेकॾहिं ॿई बराबरि था थी वञनि, मथां वारी साइड ऐं हेठां वारी, त पोइ बि असां चवंदासीं इहो इम्प्रॉपर आहे। 5/5 आहे असां वटि, 6/6 आहे, 2/2 आहे। जेके बि नंबर जिन में अंश ऐं छेद ॿई बराबरि हुजनि या अंश वॾो हुजे हेठे खां, माना अंश वॾो हुजे छेद खां, त उहे असां वटि छा आहिनि, इम्प्रॉपर फ्रैक्शन। सही आहे। मिक्स्ड फ्रैक्शन। हाणे मिक्स्ड फ्रैक्शन छा हूंदा आहिनि, हिकु असां वटि होल नंबर हूंदो आहे, टोटल नंबर हे 2 आहे असांजो। ठीकु आहे, हिकु होल नंबर हूंदो आहे, उन सां गॾु ॾिनल हूंदो आहे प्रॉपर फ्रैक्शन। ठीकु आहे, त 1/2 खणूं था, हे असांजो छा थींदो, मिक्स्ड फ्रैक्शन। मिक्स्ड फ्रैक्शन जी कंडीशन छा आहे, त हिकु सॼो हुन सां गॾु हूंदो, फ्रैक्शन सां गॾु हूंदो हिकु सॼो। ठीकु आहे, त हे सॼो असां वटि आहे 2, ऐं उन सां गॾु जेको हूंदो प्रॉपर फ्रैक्शन हूंदो, इम्प्रॉपर न, प्रॉपर फ्रैक्शन। प्रॉपर में छा हूंदो आहे, त मथीं साइड हेठां साइड खां नंढी हूंदी आहे। ठीकु आहे, 4, माना हिनखे असां सिंधीअ में ईअं पढ़ंदा आहियूं त 4 सॼा 3/4। ठीकु आहे, त हिन में छा आहे, हिकु सॼो आहे असां वटि, 4 सॼो आहे सॼनि खे ज़ाहिर करे, ऐं इन सां गॾु ॾिनल आहे प्रॉपर फ्रैक्शन। भला इहो ॿुधायो, असां वटि ॿियो एग्ज़ाम्पल आहे। ठीकु आहे, 6 सॼा 7/5। छा इहे असांजो मिक्स्ड फ्रैक्शन आहे? अचो चेक कयूं, कंडीशन ॾिसूंसि था। हिकु सॼो अथसि असां वटि 6। ठीकु आहे, इहो सही आहे। इन सां गॾु कंडीशन छा थी चए मिक्स्ड फ्रैक्शन जी, त हिकु सॼो हुजेसि ऐं उन सां गॾु प्रॉपर फ्रैक्शन हुजे, माना अंश छेद खां नंढो हुजे। ठीकु आहे, प्रॉपर उनखे चइबो आहे। त हिन सॼे सां उहो गॾु हुजे, पर हिते त असांजो इम्प्रॉपर हिन सां गॾु आहे, इन जे करे चवंदासीं त हे मिक्स्ड फ्रैक्शन न आहे। ठीकु आहे, मिक्स्ड फ्रैक्शन में छा हूंदो आहे, हिकु होल सॼो हुजे
उन सां गॾु प्रॉपर फ्रैक्शन गॾु हुजे। जेकॾहिं इम्प्रॉपर गॾु हूंदो त उहो असांजो मिक्स्ड फ्रैक्शन न थींदो। हाणे ईंदासीं यूनिट फ्रैक्शन ते। यूनिट फ्रैक्शन छा हूंदो आहे? बसि अहिड़ा फ्रैक्शन्स जंहिंमें अंश असांजो हमेशह 1 हुजे ऐं छेद कुझु बि थी सघे थो। जीअं हिते एग्ज़ाम्पल में खणूं था 1/10, 1/20, 1/3, माना छेद कुझु बि हुजे, असांजो अंश माना ज़रूरी आहे त 1 हुजे, उनखे असां चवंदासीं यूनिट फ्रैक्शन। जीअं असां वटि आहे 1/5, त माना अंश जो 1 हुजणु ज़रूरी आहे यूनिट फ्रैक्शन करण लाइ। हाणे ईंदासीं असां लाइक फ्रैक्शन ते। त हीअ असांजा ॿ या ॿिनि खां वधीक फ्रैक्शन्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। हिननि में छा हूंदो आहे त अहिड़ा फ्रैक्शन्स जिन में छेद असांजो हिकु जहिड़ो हुजे, छेद कॉमन हुजे ॿिन्ही में, त उन्हनि खे असां चवंदासीं लाइक फ्रैक्शन। फर्ज़ कयो हिते एग्ज़ाम्पल असां खणूं था 2 फ्रैक्शन आहिनि जिन में छेद आहे 4, हिन में बि 4 आहे, हिन में बि 4 आहे, ऐं अंश कुझु बि थी सघे थो। हिते असां 1 था खणूं, हिते असां 3 था खणूं, ठीकु आहे। त हाणे कंपेयर कंदासीं। ॾिसो असांखे लाइक फ्रैक्शन कीअं सुञाणणा आहिनि? ॾिसंदासीं त जेको छेद आहे ॿिन्ही में बराबरि आहे, हिन में बि 4 आहे, हिन में बि 4 आहे। जेकॾहिं बराबरि हूंदो त उहे असांजा लाइक फ्रैक्शन्स थी वेंदा, ठीकु आहे। ॿियो एग्ज़ाम्पल था खणूं असां 2/3, 6/3, हे बि असां वटि छा आहिनि? लाइक फ्रैक्शन्स। छाजे करे? असांखे नज़र विझणी आहे सिर्फ़ु छेद ते। जेकॾहिं छेद बराबरि आहिनि त इहे असांजा लाइक फ्रैक्शन्स थी सघनि था। हाणे हिते त मां 2 टर्म खयां आहिनि, 2 फ्रैक्शन्स आहिनि, ज़रूरी न आहे त 2 हुजनि, 2 खां मथे बि थी सघनि था, 3 बि थी सघनि था, 4 बि थी सघनि था, पर असां कंडीशन छा ॾिसंदासीं? सभिनी अणपूरनि में उन्हनि जो जेको छेद आहे माना हेठियों वारो पार्ट उहो हिकु जहिड़ो हुजे, पोइ चवंदासीं त इहे जेके सभु फ्रैक्शन ॾिनल आहिनि इहे असां वटि लाइक फ्रैक्शन्स, ठीकु आहे। हाणे अनलाइक में छा हूंदा? हिन जे उबतड़ आहे। हिन में छा हुयो त छेद ॾिसूं पिया, जेकॾहिं हिकु जहिड़ा आहिनि त लाइक फ्रैक्शन्स आहिनि। हाणे हिन में छा आहे अनलाइक में? त छेद मुख़्तलिफ़ हुजनि, सही आहे। 3/4 आहे, 5/6। हाणे हे अनलाइक फ्रैक्शन्स आहिनि। कीअं ख़बर पई? हिन जा असां छेद चेक कंदासीं। छेद ॾिसो, हिते छा? हिते 4, त हे असां वटि छा थियो? अनलाइक फ्रैक्शन्स। अहिड़ा फ्रैक्शन्स जिन में छेद जो वैल्यू कॉमन न हुजे, माना बराबरि न हुजे, त उनखे छा चवंदासीं? अनलाइक फ्रैक्शन्स। हाणे ईंदासीं इक्विवेलेंट फ्रैक्शन्स ते। इक्विवेलेंट फ्रैक्शन्स कहिड़ा हूंदा आहिनि असां वटि? अहिड़ा फ्रैक्शन्स हूंदा आहिनि जेके ॾिसण में त मट लॻनि पर उन्हनि जो वैल्यू साॻियो ई हुजे। फॉर एग्ज़ाम्पल असां वटि आहे 10/20 ऐं हेॾां आहे असां वटि 5/10, ठीकु आहे। हे 2 असां वटि अणपूर ॾिनल आहिनि, फ्रैक्शन्स ॾिनल आहिनि। हाणे हे असांखे कीअं ख़बर पए त इक्विवेलेंट आहिनि? हिन ॿिन्ही फ्रैक्शन्स खे असां सिंप्लीफाई कंदासीं, सादी सूरत में आणींदासीं, पोइ ॾिसंदासीं जेकॾहिं ॿिन्ही जो वैल्यू साॻियो थो बीहे त ही इक्विवेलेंट आहिनि, अदरवाइज़ न आहिनि। त हिननि ते खोड़ा हणी ॾिसंदासीं। 1 ॾांहुं 10, 2 ॾांहुं 20, 1 पंजा 5, 2 पंजा 10, त ॿिन्ही जो वैल्यू छा आयो? 1/2 इक्वल्स टू 1/2, माना हिन खे सादी सूरत में आणियोसीं त 1/2 ॾिनो हिन बि, जेकॾहिं हिन खे आंदोसीं त हिन बि 1/2 ॾिनो, त ॿिन्ही जो जेको वैल्यू आयो साॻियो आयो। ॾिसण में मट हुया ॿई, हे 10/20 हुयो, हे 5/10 हुयो, ठीकु आहे। हे ॾिसण में मट हुया पर हिननि जो जेको असुलु वज़न हुयो सादी सूरत में ख़बर पइजी वई त ॿिन्ही जो वज़न साॻियो ई आहे। इन जे करे चवंदासीं त हे असां वटि इक्विवेलेंट फ्रैक्शन्स आहिनि। हाणे असां क्विक रिकेप था कयूं। अणपूर छा हूंदो आहे? असां वटि अहिड़ो नंबर जेको अपॉन फॉर्म में ॾिनल हुजे उनखे असां अणपूर चवंदासीं। जीअं त एग्ज़ाम्पल वरितोसीं 2 आहे, त 2 असां वटि फ्रैक्शन न आहे, छो त हे अपॉन फॉर्म में न आहे लिखियलु। बसि अहिड़ो नंबर जेको अपॉन फॉर्म में लिखियलु हुजे, भाङे में, इन जो मतिलबु आहे त मथां बि को नंबर हुजे, हेठां बि नंबर हुजे, विच में बार हुजे, उनखे असां चवंदासीं फ्रैक्शन, ठीकु आहे। हाणे फ्रैक्शन हमेशह असां वटि छा ज़ाहिर कंदो आहे? फ्रैक्शन असां वटि टोटल शइ जो को पार्ट ॾेखारींदो आहे, को कंहिं हिसे खे ज़ाहिर कंदो आहे। जीअं हिते 2/3 जो असां एग्ज़ाम्पल वरितो होसीं, त इन मां छा ख़बर पई त हिकु टोटल शइ आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे टोटल शइ हूंदी, उन में ई फ्रैक्शन असांखे पार्ट ॾेखारींदो आहे, को बि उनजो
हिसो ॾेखारींदो आहे, सही आहे। टोटल शइ आहे, उन जा टोटल आहिनि 3 हिसा, शेद छा थो ॿुधाए 3 हिसा, उन मां 2 खयल, ठीकु आहे। हिते जीअं हुयो 3 मां 3, 3 खयल हिसा, 3 टोटल हिसा, 3 मां 3 खयल, इनखे बि असां फ्रैक्शंस ई चवंदासीं। हाणे उन खां पोइ आयासीं असां टाइप्स ऑफ फ्रैक्शन ते। त प्रॉपर ॾिठोसीं जंहिंमें अंश मथां वारो जेको हिसो आहे उहो हेठां वारे खां नंढो हुजे। इम्प्रॉपर में छा हुयो, मथां वारो या हेठां वारे जे बराबरि हुजे या हेठां वारे खां वॾो हुजे। मिक्स्ड फ्रैक्शन में ॾिठोसीं त हिकु होल नंबर उन सां ॾिनल हुजे, माना सॼो नंबर, उन सां गॾु फ्रैक्शन ॾिनल हुजे पर उहो प्रॉपर फ्रैक्शन हुजे, ठीकु आहे। यूनिट फ्रैक्शन में असां ॾिठोसीं त जेको अंश आहे उहो हमेशह असांजो 1 हूंदो आहे ऐं शेद कुझु बि थी सघे थो। लाइक फ्रैक्शंस में ॾिठोसीं त 2 या 2 खां वधीक फ्रैक्शंस हूंदा आहिनि, उन्हनि में छा हूंदो आहे त शेद जेके हूंदा आहिनि ॿई बराबरि हूंदा आहिनि, कॉमन हूंदा आहिनि, ठीकु आहे। अनलाइक फ्रैक्शंस में ॾिठोसीं त अहिड़ा फ्रैक्शंस जंहिंमें असां वटि शेद मुख़्तलिफ़ हुजनि उनखे चइबो आहे अनलाइक फ्रैक्शंस, ठीकु आहे। ऐं इक्विवेलेंट फ्रैक्शंस में पढ़ियोसीं त अहिड़ा फ्रैक्शन जेके ॾिसण में मट हुजनि पर सादी सूरत में आणण खां पोइ उन्हनि जो वैल्यू साॻियो हुजे, उन्हनि जो वज़न साॻियो हुजे, त उनखे असां इक्विवेलेंट फ्रैक्शन चवंदासीं।